अस्सलामुअलैकुम जी, तव्हां सभिनी जी ख़िदमत में मां हाज़िर आहियां ऐं सुबुह जी सुरहान सां गॾु उमेद कयां थी जिते हूंदो ख़ुशि हूंदो आबाद हूंदो ऐं असांजी खोड़ सारी दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि। माशाअल्लाह सां अॼु सुबुह जो आगाज़ कयो अथऊं। सभिनी खे अलहमदिल्ला ॿुधाईंदा हलूं। हूअं त ख़ैर गर्मी जी ॾाढी शिदत आहे ऐं सभई जेके असांजे सुबुह जो सुरहान प्रोग्राम ॾिसंदा आहिनि उनखे नंढड़ी इंफॉर्मेशन इहा आहे त राति लेट नाइट असांजे कराची शहर में तमामु बहितरीनु वसकारो थियो। रब पंहिंजो जेको सुरासपो ॾेखारियो ऐं यकीननि जीअं बारिश थी मींहुं पियो त पोइ ॾाढो मज़ेदार ऐं मौसम थी वियो। हिन वक़्तु बि जुड़ आहिनि ककर आहिनि उन सिलसिले खे अञा अलाह साईं ॻंढींदो इंशाअल्लाह ताला। त असांजी इहा बि दुआ आहे त छो जो घणी जेका गर्मी जी शिदत हूंदी आहे न त उन में इहा ज़रूरु दुआ करणु खपे त अलाह साईं तूं पंहिंजो रहमत जो जेको आहे सो आगाज़ कर त जीअं असां सुकून सां जेको आहे सो हिन गर्मीअ खां बची ऐं थोरो सुकून वारे माहौल में अची सघूं। त यकीननि सिलसिलो असां वटि हले थो पियो। जीअं चवंदा आहिनि न मौसम ख़ुशगवार हूंदो आहे त पोइ तबियत बि ॾाढी ख़ुशगवार थी वेंदी आहे। त उहे सभु सिलसिला आहिनि तव्हां सां गॾु सुबुह जी सुरहान में। उमेद कयां थी त जीअं तव्हांखे सैटरडे संडे में छॾियो हुयो त तव्हां उन में ॾाढा ख़ुशि हूंदा मज़नि में हूंदा ऐं अलाह साईं तव्हां सभिनी खे पंहिंजे हिफ़्ज़ो-मान में रखे। हर पल हर क़दम सिर्फ़ु इहा दुआ हूंदी आहे छो जो हिन वक़्तु जेको कोरोना वायरस जे करे असां लॉकडाउन जे करे सिलसिले में जंहिंमें फाथल आहियूं जेको सिलसिलो हले थो उन में घणियूं तकलीफ़ूं परेशानियूं मसइला सभु आहिनि लेकिन उन सां गॾु गॾु इहो आहे जो सिहतियाबी जी दुआ बि तमामु घणो ज़रूरी आहे। त उहा तव्हांजे लाइ दुआ आहे। लाजो भाई मूंसां गॾु अस्सलाम वालेकुम। लाजो भाई कहिड़ा हाल आहिनि? ठीक ठाक? मैं बिल्कुल ठीक हूँ। आपकी दुआएं मैं अल्लाह के हैं साथ और मेरी भी दुआएं हैं कि अल्लाह ताला आपको खुश रखे, आमीन, आमीन, सेहत दे, लंबी जिंदगी दे। आमीन आमीन। बिल्कुल हाँ, लंबी जिंदगी लेकिन और सेहत के साथ होती है ना, क्योंकि आजकल सेहत के लिए तो सबसे पहली दुआ मांगी जाती है। और वैसे भी जो बीमारियां वबा मसले मसाइल जिंदगी चल रहे उसने लाइफ को बहुत पीछे छोड़ दिया है। हकीकत है अब जीने की कोशिश कर रहे हैं, चलने की कोशिश कर रहे हैं, हर जगह कोशिश ही की जा रही है कि सब बेहतर से बेहतर और एहतियात करें। बिल्कुल जालिम शालिम दोनों ठीक है, सब ठीक ठाक फर्स्ट क्लास कहते होंगे भाभी सब मुझे तो बहुत याद करती है। बिल्कुल खैरियत से आपकी दुआएं साथ हैं हमारे। हमेशा खुश रहें, मेरी दुआ आपके साथ है। तव्हां सभिनी खे ॿुधाईंदी हलां त प्रोग्राम जे स्टार्ट में असां सां गॾु महिमान मौजूद आहिनि। उहे मुअज़्ज़िज़ महिमान अॼु मां हक़ीक़त में ऑन ईयर हिकिड़ी ॻाल्हि कंदी हलां। मे बि थी सघे त उन्हनि खे ॿुधी करे हिन ॻाल्हि में हैरत थिए या कुझु का अहिड़ी लफ़्ज़ कुझु चेंज महसूसु थिए। छो हर जॻह ते मॉर्निंग शोज़ हलनि था, 7-8 सालनि खां वठी ज़िंदगी जो सिलसिलो हलायूं था, इहे सभु सिलसिला आहिनि। पर हिकिड़ी शख़्सियत आहे जंहिंजे लाइ काफ़ी सालनि खां वठी आउं सोचंदीसि त कॾहिं मुंहिंजे प्रोग्राम में ईंदा ऐं इंटरव्यू वठां ऐं ॾाढा मतिलबु उन्हनि जे लाइ मूं वटि ॾाढी रिस्पेक्ट आहे। उहा त पंहिंजी जॻह ते आहे पर हिकिड़ी थींदी आहे अलॻि कंहिं माण्हुनि लाइ जॻह हूंदी आहे उहा उन्हनि जे लाइ। त हिन में को शक न आहे त हुननि सां में बि किथे न किथे मुंहिंजो रत जो रिश्तो बि मिलंदो हुजे पर रत रिश्तनि खां वधीक जेके अॼुकल्ह दौर में रिश्ता आहिनि उहे अहसास जा आहिनि। त हुननि सां अहसासु ॾाढो पहिरीं जो जुड़ियल आहे। ॾाढी वॾे अरसे खां पोइ फस्ट टाइम मुंहिंजे मॉर्निंग शो में उन्हनि सां मुलाक़ात थी रही आहे। तव्हां सभिनी जे ज़ोरदार तालियुनि में जिनी ॻाल्हि करे रही आहियां तमामु असांजे सिंध जो बहितरीनु म्यूज़िक डायरेक्टर ऐं तमामु हुन पंहिंजो जस आहे हुनखे जेको हुन कमु कयो आहे हुन हुनजो जेको कमु आहे साई हुनजी सुञाणप आहे। जिते म्यूज़िक ट्रैक ॿुधंदा आहियूं कंहिं फनकार जो ॻाईंदे किथे ॿुधंदा आहियूं जो म्यूज़िक जो क्लिक थींदो दिमाग़ में यार ही इरफान समेत कोन ठाहियो आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम वालेकुम सलाम मौला अली अलैहिस्सलाम जी मदद सब खां पहिरियां जी एतिरे वॾे अरसे खां पोइ अॼु तव्हां जे हिन प्रोग्राम में ऑफिशियल अची वेठो। बिल्कुलु हक़ीक़त आहे। ही जेको तव्हां इंट्रो ॾिनो एतिरो आहियां न थोरा मुते मारूड़नि जा उस्ताद में बज़ाहिर भी का भी खूबी ना है। एक सूंह जो पुजारी भी सिंधु यार है। वाह वाह। ऐं जो कुछ भी आहियां शैला मां सभिनी ॾिसंदड़नि खे भी सुबुह जो इहो ॻाल्हि कयां थो। बिल्कुलु अच्छा मूंखे कोई इशारो मिले तो लगे तो वॉइस में मैं तव्हां को मसलो थी असां वटि लाइव प्रोग्राम में सब कुछ चलता है। सो ॻाल्हि इहा आहे त ही जेको ऐं जो कुछ भी इरफान समूह आहे सही ही हिकु उस्तादनि जी दुआ मोहम्मद वाले मोहम्मद जो करम ऐं उन खां पोइ तव्हां जहिड़ियूं जेके नियाणियूं मूंखे दुआ कनि थियूं अल्लाह से सभिनी दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि। एॾो वॾो असर आहे। सही ॻाल्हि आहे हक़ीक़त आहे। ऐं ख़ासि तौर ते जॾहिं मूंखे तव्हां दुआ कंदा आहियो अल्लाह से परवरदिगार तव्हांखे इहो यकीन तव्हां बेसिकली फ़क़ीराना तबियत जा मालिक आहियो। सो तव्हां ख़ुशि हुजो। तव्हांजो ही धरती टेलीविज़न जो एॾो वॾो सेटअप जेको आहे तव्हांखे हिकु दफ़ो अगेन मां ॾिसी करे हिन दुनिया में मां तव्हांखे वेलकम चवां थो। मुंहिंजी दिलि बाग़ बहार थी, मुंहिंजी दिलि खिली पिया गुल वांगुरु। तमामु घटि आवाज़ आहिनि शैला, घटि अहिड़ी सोचूं आहिनि जेके तव्हां सां मुशाबत सां ॼऊं। बस अल्लाह जा एहसाननि मूं तव्हां वांगुरु ज़रूरु इहा ॻाल्हि कंदसि ऐं पंहिंजी इरफान जी ॻाल्हि त कयां त पंहिंजी जॻह ते पर ग़ुलाम क़ादिर गायल असांजो बहितरीनु सिंध जो शाइर ऐं अल्लाह साईं हिनखे तमामु एतिरो नवाज़ियो आहे। जॾहिं जिते असां अहिड़ा के ॿोल ॿुधंदा आहियूं जेके दिलि खे टच कंदा आहिनि
त पोइ चवंदा आहिनि घायल, मतिलबु ॿियो कुझु बि न थिए, सिर्फ़ु घायल जो नालो अचींदा आहिनि, पोइ तव्हां ज़हन में ईंदा आहियो। घायल मोस्ट सीनियर मोस्ट सीनियर, को शक न आहे। हिन जी लिखणियूं सॼी दुनिया खां अलॻि अलॻि आहिनि। आहिनि। ही वाहिद माण्हू आहे जेको कमर्शियल मिजाज सूफीज़म हा बिल्कुलु। हिकिड़ी त हिंदुस्तान पाकिस्तान झर झंग में हिकिड़ो बोल मशहूर अथसि, तव्हां ॿुधंदव तव्हां खिलंदव, सजण साईं मिठा माण्हू अहिड़ा बेइंतिहा कलाम। ऐं मुंहिंजे लाइ त वरी वॾो इत्तिफ़ाक़ आहे त हिन जो नालो असुल नालो गुलाम क़ादिर घायल आहे, ऐं मुंहिंजी जेको फादर जो नालो आहे हू बि गुलाम क़ादिर आहे। अच्छा, मां हैरान हुन वक़्तु थींदो आहियां, हैरान इहो थींदो आहियां शेला, जॾहिं मूंसां मिलंदो आहे त मिलंदो वॾे अदब निवल सां फन जी, छो जो मुंहिंजो नाना साईं नेचर में आहे, अदा गुलाम क़ादिर जी नेचर में। ऐं वरी पोइ छा तारीफ़ कराईंदो जीअं हाणे गुलज़ार खे चई मां हिन जो पीउ बि लॻां, त पोइ हैरान थी त पीउ थी करे झुकी छो थो मिलियसि। इहो इख़लाक़ आहे, इहा रिस्पेक्ट आहे। ऐं हक़ीक़त में त भले तव्हां पंहिंजी उमिरि जे अंदाज़ खां केतिरा वॾा हुजो, तव्हां पंहिंजे तजुर्बे जे हिसाब सां केतिरा वॾा हुजो, पर निवड़त न्याज़ी में ऐं जेको झुकण में जेको या रब्बुल आलमीन जेको वॾो रखियो आहे न, आउं चवां थी दुनिया में कंहिं जॻह ते वञो ऐं तव्हां जीअं स्टार्ट में अचे त असां ऑफ स्क्रीन हिकिड़ी ॻाल्हि कई त नियत जेका आहे न इंसान जी उहा वॾी काउंट थींदी। हर दुनिया जे कम में कदम खणो था, अॻियां वधो था, तव्हांजी नियत छा आहे इहो रब थो तव्हांखे ॾेखारे। नियत सां तव्हां अॻियां वधो था, नियत सां तव्हां पोइ उहो वधण त हर कंहिंजे आहे, हर को चवंदो तव्हां वॾो अॻियां निकिरी दिलि संदा दाम हादी ॾींदो हर कंहिंखे, दिलि जो मामलो आहे सॼो। अलाह तबारक तआला दिलि खे ॾिसंदो आहे, इंसान जी सोच खे ॾिसंदो आहे, नियत खे ॾिसंदो आहे। जेकॾहिं असां सवाब जो कमु कंदासीं अलाह साईं अॻु में जेको अप्रूव करे छॾींदो त हीउ मंज़ूर आहे। अच्छा, ऑनियर उन ॾींहुं जैसे असां प्रोग्राम कयो लास्ट, असांखे मुंहिंजे ख़्याल में 2 खां 3 महीना थिया था गुलाम क़ादिर मूं प्रोग्राम कयो हिन ई मंच तां, हिते धरती जे असांजे सेट तां, त शाइरी हिननि मूंखे ॾाढी हिकिड़ी बहितरीनु मतिलबु ॿुधाई हुई, त मुंहिंजो यकदमि खीसे में हथ आयूं त मूं हिकिड़ी लिखी रखी हुई। हाणे हिन क़िस्म जा कलाम केरु थो ॿुधे, मुंहिंजो ख़ुदा खे मञो ईअं न कयो, तव्हां ॿुधायो, तव्हांखे ॿुधायो त केरु ॿुधंदो, तव्हां यकीन मंदो हिननि शाइरी ॿुधी मां पनो वठी करे पंहिंजे पर्स में रखी छॾियो। उहा हाणे तव्हांखे हिकिड़ो तसलसल जुड़े, मूंखे ख़ुशी थींदी न ॻाल्हि त उन ते जेका धुन ठहे अहिड़ी कमाल ठहे जीअं साईं मिठा माण्हू या के जेके असांजा तमामु बहितरीन कलाम माज़ी में आया आहिनि, जेके हमेशह न तुंहिंजी ॻाल्हि पियो कयां, जॾहिं तारीफ़ थो करे छॾियोसि, हिकु एल्बम कयोसीं असां, इरफान जी फोन अची वई, मां शिकारपुर हुयुसि। अच्छा अच्छा। ऐं मुमताज़ मौलाई बि फोन कई, 3 माण्हुनि फोन कई, जेकेशन साहब फोन कई, सही, उहा जल्दी पहुचो, हे मसइलो हीअं आहे। अब कंपोज़िशन जे इरफान ठाहे छॾी आहे। अच्छा, कंपोज़िशन इरफान ठाहे छॾी आहे, शाइरी तयारु न आहे त कंपोज़िशन कीअं ठही वई। हाणे मूं चयो हाणे कॾहिं ट्यून्स ॿुधंदुसि त पोइ लिखंदासीं, ऐं उहो सुपर दुपर एल्बम वियो, एॾो वियो, मोहतरमा ते लिखियोसीं सलाम एल्बम, जंहिंजा अॼु बि गीत अज़ीम पीयू जी अज़ीम नियाणी तोखे सलाम। बेहतरीन। असांजो बहरहाल कचहरियूं ॻाल्हियूं ॿोलियूं तव्हां सां हलनि पियूं। प्रोग्राम जे स्टार्ट में मां इरफान खे जेका असां तकलीफ़ ॾींदमि त अॼु कुझु बोल कुझु गुनाहट थी वञे, सेट ते कोई धमाका, मुंहिंजे लाइ हिकिड़ो वॾो एज़ाज़ जी ॻाल्हि आहे, यकीन ॼाणियो तव्हां। ऐं जंहिं फ़क़ीर घर सां मुंहिंजो वास्तो आहे, जेको मूंखे रब इज़तूं सां नवाज़ियो आहे, इन जे पुठियां सिर्फ़ु दुआऊं आहिनि। ऐं हूअं मुंहिंजे लाइ हिकिड़ो वॾो मंच हुजे, ऐं दुनिया जे अल्हम्दुलिल्लाह मुख़्तलिफ़ मुल्कनि में ॻाए गज़ल जा प्रोग्राम करे मोटियो आहियां, लेकिन तव्हां यकीन ॼाणियो मां आनेर चवां थो, अॼु जो मुंहिंजो गुनगुनाइण मुंहिंजे लाइ मतिलबु कंहिं शाही दरबार खां घटि कोन्हे। छो ॾिसो तव्हांजो जेको मक़ाम आहे शैला, जेको मां पंहिंजे अखियुनि सां ॾिसां थो। अच्छा, कुझु ॻाल्हियूं मां 2 मिंट हिकिड़े वठंदुमि तव्हांजा। कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि, कुझु शख़्सियतूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जिन जे लाइ अॻिले माण्हूअ जे दिलि में ऑटोमेटिकली अलाह पाक परवरदिगार जे तरफ़ां कॉल कई वेंदी आहे त हिन खे हिन दर्जे खां ॾिसणु शुरू कर। सुभान अल्लाह, छा ॻाल्हि आहे, माशाअल्लाह। उन्हनि ई माण्हुनि ख़ुशि नसीबनि मां तव्हांजो चेहरो आहे हिकिड़ो, जंहिंखे असां अक़ीदत सां ॾिसूं। तव्हां जे शुरू में चओ त इहा वर्ड तव्हां ॾाढा वॾा वरिता त शायदि आऊं उन क़ाबिल कोन आहे, वरी इहा साॻी ॻाल्हि तव्हांखे थी आऊं चवां त हक़ीक़त में। ऐं मूं जेके शुरू में ॻाल्हि कई न अदा गुलाम क़ादिर घायल, मां सची थी ॿुधायांव ईमानदारी, मूं मॉर्निंग शो पंहिंजो 7 साल पहिरियां जॾहिं कयो, वरी स्पेस विच में 1 साल 1.5 जो ॾिनो, वरी अॼु मां हिन मंच ते वेठी आहियां।
मुझे हमेशा ख्वाहिश रही त मां इरफान पासा करे प्रोग्राम कंदमि जॾहिं अच्छा मुझे ख्याल में इनडायरेक्टली के ताके मैसेज दिनो जे न मैसेजेस मु मोकलिया बिल्कुल सही माण्हुनि जी त ख़ैर असीं छा था चई सघूं ही जेके मुंहिंजी अमड़ चवंदी आहे अमड़ किथे बि हुजे ख़ुशि हुजे आबाद हुजे पर अमड़ हमेशह चवंदी आहे चवंदा न मां जी ॻाल्हि कॾहिं न विसारिजो वॾो दर्स तव्हांजो घर जो उहो ई आहे भले उन्हनि खे पंहिंजूं ॻाल्हियूं विसरी वञनि पर असांखे यादि आहिनि त हक़ीक़त उहा चवंदी त जेको खूह जो जेको मोह आहे न जेको वात आहे उहो तव्हां खंड सां भरे सघो था लेकिन दुनिया जो वात तव्हां गिला खां चुप नथा रही सघो त तव्हां उहा हक़ीक़त में ॾाढियूं गिलाऊं ॾाढियूं बुराऊं पर बुरायूं उन जूं थींदियूं जिन में का ॻाल्हि हूंदी आहे मूंखे त ईअं लॻंदो आहे कहिड़ो को मसलो न आहे पर ही दुनिया सेकंड मुझे मौला अली मुश्किल कुछ आ जो कॉल आ त जॾहिं को माण्हू पंहिंजे कम में पंहिंजे फन में जंहिं स्पीड सां बुलंदी सां वधंदो हुजे न उन वक़्तु उन सां काई चरांद न कयो सही ॻाल्हि उन वक़्तु हू रब जे रहमत सां एतिरो बरियो वेठो हूंदो आहे जो उन में जेको हथ विझंदो उहो सड़ी वेंदो सुभान अल्लाह वॾी ॻाल्हि करे छॾी तव्हांजी जेका तव्हां ॾिसो न अगेन आयो तव्हांखे त हीअ एतिरो तव्हांजी तवक़ो न हूंदी एक्सपेक्टेशन न हूंदी बिल्कुलु हक़ीक़त आहे माना छा थींदो जेके बच्चा मूंसां गॾु जुड़ियल आहिनि मां पंहिंजे ॿारनि जी ॻाल्हि कंदमि त मां हमेशह नियतनि जॾहिं फर्स्ट डे बि कमाइण आयसि कमण जे लाइ मां हिते जॾहिं मंच ते किथे बि पेर रखियो त मां इहो ई चयो की मां पंहिंजे बच्चनि जे लाइ कमाइण आई आहियां मूंखे ख़बर न आहे त सिंगिंग छा आहे होस्टिंग छा आहे एक्टिंग छा आहे मूंखे इहा ख़बर आहे त मां जॉब पई कयां ऐं जॉब पंहिंजे बचड़नि लाइ थी कयां त मां ज़िंदगी भर उन पैटर्न ते हली आहियां अॼु बि मां उते बीठल आहियां बिल्कुलु मक़सदु आहे वरी तव्हांजी सचाई जो किरदार वॾो शामिल आहे बिल्कुलु तव्हांजी फन सां लगाव ऐं सचाई ईमानदारी पर मां हक़ीक़त ॿुधायांव वरी उते ईंदासीं ॻाल्हि उते शुरू करे वरी कलाम जी तरफ़ ईंदासीं त नियत जो वॾो अमल आहे तव्हांजे लाइ ख़बर न आहे त रब मूंखे किथे पियो पुॼाए केॾां पियो मोकिले केॾां पियो खोले अॼु गुलज़ार बाबा परेशान थी वेंदो अॼु बाबा हिते वॾा कम थींदा वॾी कचहरी हिते त अॼु थकिजी पवंदो रोके करे असांजूं ॻाल्हियूं न बंदि थींदियूं जवाद जाफ़िर साहब चवे थो त पोइ खणी केॾा बि इख़्तिलाफ़ रखो पर सिर्फ़ नियतुनि खे साफ़ रखो वाह 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 साल में त 4 मौसमूं आहिनि बेशक छो त हर मौसम में मूड ऑफ रखो हकीकत सो नियतुन जो दारो मदार ई फ्लैट माइनर कर दे ये वाह क्या बात है ये हमने बातों बातों में आपको स्किल भी बता दी सुभान अल्लाह बल लाइनिंग हिकिड़ी जेके आहिनि मां जरूर पंहिंजे पूरे वतन अज़ीज़ जे लाइ पंहिंजी धरती माता जे लाइ मां जॾहिं हीअ अचां पियो हाणे सुबुह त मां उहे माण्हू ॾिठा जेके अॼु खां मां 20 साल 25 साल पहिरियां पंहिंजे ॻोठ मदेजीअ में कम ते वेंदे ॾिसंदो हुउसि मतिलबु उन स्टाइल जा माण्हू कपिड़ा पहिरण जे लटनि जूं मां ही ताज़ी कंपोजिशन साईं असांजो अज़हर बाबर साहब जूं अच्छा निसार बाबर साहब जूं बस तव्हांखे इजाज़त आहे कायल साईं जो मेरे गांव के खेतों में भूखे उगने लगी मेरे किसानों ने शहरों में नौकरी कर ली जो मेरे गांव के खेतों में भूख उगने लगी मेरे किसानों ने शहरों में नौकरी कर ली जो मेरे गांव के खेतों में अॼु जो मुझे रूह जो एहसास हो हां बेशक ओ लफ़्ज़न में ज़ाहिर तो थे भैरवी खे थोरो रचाईंदासीं सुबुह जो टाइम आहे भुए नाई भाई भुए नाई भाई होला उडरी वेंदो साईं ओ सजण महा उडरी वेंदो साईं भुए नाई भाई शेखर साहब भुए नाई भाई
ओ अलामा उडरी वेंदो साईं सजण महा उडरी वेंदो साईं डाहो थी ॾिसो मुंहिंजा मिठा ॾे न उमिर ले एडी सजा उम्र भर हो रुसबो नाही उम्र भर हो रुसबो नाही चाहियां थो करणो ॻाल्हियूं ॻाल्हियूं मुराद मां पर तो वधाए मामूला छॾिया मूं बि पले आसरा छॾिया तो जे करणो फैसला छॾिया मूं बि पले आसरा छॾिया ओ मरंदुसि त वचे यादूं हो गलिड़न खे चुमियूं ॾींदई ओ मुंहिंजी यादि जाना है खल किथे छॾींदई मरंदुसि त वचे यादूं जे संभालींदे अची निकिरे नायत जो सजणो हाय नायत जो सजणो हाय नायत जो सजणो है नायत जो सजणो छा कंदो पाण बि कुर्बान थे घर बार भी वारे छॾे दिल के जिस्म खे जिगर खे थी सफ़ा कोरे छॾे ओ यार मुंहिंजा याद तुझी चाक थी चीरे छॾे दिल के जिस्म खे जिगर खे थी सफ़ा कोरे हिक माण्हूअ जे सिर जे ख़ातिर हर चीज़ विञाए वेठासीं सुख हासिल करण जी कोशिश में सुख हासिल करण जी कोशिश में सुख हासिल करण जी कोशिश में सुख चैन फिटाए वे दिल जीअं चयो मूं तीअं कयो हाय छा खुअलाए कीअं कयो दिहाड़ी तोखे ॾिसे हीअ बुखारी हेर सुभाणे सुध नाहे का हूंदा हितड़े केर दिल बर हेॾी देर कभी नाहे कुर्ब में ओ दिल जीअं चयो मूं तीअं कयो हाय छा खुअलाए कीअं कयो हुन बेक़दरे जे चवण ते लगी पंहिंजा वण ई वजाए वेठा थैंक यू जबरदस्त जबरदस्त ॾाढो साणो आहे हाणे हिकिड़ी रागणी भैरवी खे वरितो अथई त सभु टेम्पा बि उन में अची विया केतिरियूं कंपोज़िशनूं ॻायो आहे तव्हां अंदाज़ो नथा करे सघो त इन ते सभिनी खां वधीक ॾुखियो कमु हूंदो फीलिंग्स खे दॿाइण सभिनी खां वधीक हूंदो आहे बाबा तूं ॻाल्हि ख़तम थी वई ॻाल्हि ख़तम थी आख़िरी 16 मात्रनि जी तयारी लॻी चुकी आहे तूं हाणे अॻिते छा थो ॻाल्हाए 4 मात्रनि असांजी कचहरी छा चइबो दिलचस्प कचहरी आहे हिकिड़ी दिलभर कचहरी हूंदी आहे ॿी दिलचस्प कचहरी हूंदी आहे असांजी हले थी जारी सारी ब्रेक जो असां वक़्तु आहे ब्रेक खां पोइ वरी हिन कचहरी खे कंटिन्यू कयो था सुबुह जो सुराहण में
एक दफ़ो ॿीहर भलीकार सभिनी खे सुबुह जे सुरहाण में तमामु बहितरीन ऐं मुअज़्ज़िज़ महिमान मूंसां गॾु कचेरी हले पई। असांजा पंहिंजा जेके फैमिली मेंबर आहिनि, असांजा महिमान उहे हुजनि जो असां कॾहिं कंहिं वॾे दिस तां घुराया हुजनि जिन खे न सुञाणूं या सुञाणूं बि त चवंदा हा भाउ ठीकु आहे महिमान थी अचो। ही मेज़बान बि पाण आहिनि ऐं सम्झो घर जा मालिक बि पाण आहिनि, मसलो इहो आहे। त हुनजे करे असां अदा गुलज़ार खे चयो पियो त ॿुधायो त असां चांहि पाणी काढ़े वठूं, पीउ बि पाण पती रखी आहे, थोरी खंडु विझी करे पाणी टुक विझी करे असां चऊं हा बाबा हलो सिले मणी चांहि पी छॾियूं आहे। कंहिंखे ईअं कोन चऊं त असांजो घर न आहे। न हाणे चांहि हर रता न चओ त चांहि असां चवंदासीं त असांखे ओनियर बि मिली जेसिताईं न ईंदी तेसिताईं बसि न आहे करे हा हा इहा असां अदा घायल जी असांजी प्लानिंग हूंदी आहे जेसिताईं असांखे मिले न तेसिताईं असां चवंदा रहंदा आहियूं। भली ॻाल्हि आहे, अहसास ॾियारो भली ॻाल्हि आहे। अॼुकल्ह दौर में ख़बर थी बि वियो आहे जेसिताईं तव्हांखे अहसास नथा ॾियारो माण्हू खे ग़लती जो अहसास बि नथो थिए। हीअ त चांहि आहे। बहरहाल घायल भाउ माशाल्लाह सां हिन वक़्तु तमामु वरी हाणे जेको ट्रेंड नओं थियो आहे जंहिंमें सभु फनकार वरी माशाल्लाह तमामु हिकिड़ो चाम सां कमु कनि पिया। तव्हां ॿुधायो शाइर किथे पहुता आहिनि? हक़ीक़त सवाल इहो हक़ीक़त में तकलीफ़ी कमु त टुप न थियो आहे, बंदि कोन थियो आहे, तकलीफ़ जारी आहे। लॉकडाउन में हेॾे होॾे केॾो घुट मुसट माहौल दौरान बि असां पंहिंजे अंदर जी तस्कीन लाइ शेरो शाइरी कंदा रहिया आहियूं। हाणे जेको सिलसिलो शुरू थियो आहे, अलाह ख़ैर करे इहे हिन वबा मां कुझु जान छुटे, कुझु अहिड़ा माहौल पैदा थिए जो कन्वेंस जो प्रॉब्लम लॻो पियो आहे। ॾिसो था ॿार SOPs ते अमल करण जी ॻाल्हि थी पए त माण्हू फनकार रिस्क खणी वीचारा स्टूडियो अचनि था, रिकॉर्डिंग कंदा, ज़ाहिर आहे एॾो हिकिड़ो सफ़र आहे, तवील सफ़र आहे, पर कमु जेको आहे न थींदो कुझु हाणे शुरू थियो आहे, स्टार्ट थिया आहिनि कुझु राति बि आया। सभिनी खां पहिरियों मूंखे ख़बर अथव टेंशन छा जी हुई जंहिं महिल असांजो लाइनअप थियो सॼो शेड्यूल त मूंखे फर्स्ट में जेको नालो मैसेज में आयो त दादा गुलाम क़ादिर ख़ैर, मां सोचियो में आयो कीअं? सभिनी खां पहिरियों सोचियो आयो कीअं, किथां आयो हूंदो, कीअं आयो हूंदो, या कन्वेंस आहे त ॿुधायो त ॿ टे माण्हू तव्हांखे करे ॾियो। फ्लाइट वारो कमाए न माण्हू ॿधा वेठा आहिनि। मूंखे राति गुलज़ार साहिबु चयो चेता सुभाणे प्रोग्राम में ईंदी, गेस्ट कहिड़ा इरफान समूह साहिबु, नेकी पुछा थो करे। मां इहा बि हिकिड़ी अंडरस्टैंडिंग आहे न जो अगरि तव्हांजे साम्हूं तव्हांजो भर में जेको महिमान वेठल आहे असल में गुलाम क़ादिर मुंहिंजे नाना साईं जी बि वॾी ख़िदमत कई आहे, बाबा हाजी खान दोदापुरी तबला नवाज़ मुंहिंजो नाना साईं। चवण छा था चाहियो त माना एतिरा तारीख़ी आहिनि छा मतिलबु? न ही बेसिकली वरो सेवा ऐं ख़बर अथव गुलाम क़ादिर जो खां पुछियल सवाल जो जवाब हिन अॼु ॾींहुं सही न ॾिनो। हाणे छा पुछा कयासीं त भई सभु जोशो ख़रोश सां फनकार कमु कनि था, नओं जज़्बे सां, तव्हां छा किथे पता त हुन ॻाल्हि बि करे छॾी। बाबा असल में ॿुधाए मां कॉल वठी वठां थी, न कॉल मां वठां थी, उन खां पोइ हक़ीक़त में हिकिड़ो सवाल पर्सनली बि कॉल बि न वठां। मेहरबानी लिख तो रहता है। अस्सलाम वालेकुम जी। अस्सलाम वालेकुम अदी। वालेकुम अस्सलाम अदा, केर सां गॾु आहे? अदी खुश आयो, खैर तबीयत से? अल्लाह जा एहसान, ठीक ठाक, दुआ आहे तव्हांजी। तव्हां असांखे दुबई खां कॉल कई आहे? जी अदी, मीर मोहम्मद मोगरी दुबई खां। माशाल्लाह माशाल्लाह, त कहिड़ा हाल आहिनि? सब ठीक ठाक, तबीयत सही आहे? अल्हम्दुलिल्लाह जी, अल्लाह पाक जा करम। अल्लाह खुश रखे, हमेशा आबाद हुजो। छा चवण चाहींदो भा? जी इरफान समय सां ॻाल्हाइणो आहे थोरो। ज़रूर ज़रूर, बिस्मिल्लाह। बिस्मिल्लाह भा, बिस्मिल्लाह के बुझादा, बिस्मिल्लाह। ज़रूर ज़रूर ॻाल्हायो दा। हेलो सलाम वालेकुम सर। भा वालेकुम सलाम अदा, सही खुश आयो? हां दादा खुश आयो, खैर तमाम जबरदस्त सॉन्ग ॿुधायो, दिल खुश करे छॾियो दा। महिरबानी भा मिठा, महिरबानी महिरबानी, जिते हुजो ख़ुश हुजो। छा भला दुबई जो लाइ अमल आहे, कोरोना किथे पहुती आहे? असां इहा ई दुआ कयूं असां परदेसनि जे लाइ अहिड़ो ई मुस्कुराईंदा रहो, ईअं ई ॻाईंदा रहो, असां परदेसनि जी दिल ख़ुशि थी वेंदो आहे। सलामत हुजो मुंगरी साईं, ख़ुशि हुजो मुंहिंजा बाबा। लख एहसान, लख तोरा तव्हांजा, तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थिया, इहे तव्हांजी मोहबतूं आहिनि। अलाह हमेशह तव्हांखे आबाद रखे, परदेस में आयो, अलाह खे तव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़ो मान में रखे। ऐं खोड़ सारा माण्हू असांजा जेके पाकिस्तान वापसि हाणे कंडीशन अहिड़ी कुझु अची वई आहे न, सभु वतन वापसि अचिणो आहे, त इंतज़ार में आहिनि त फ्लाइट्स खुलनि, अचूं पंहिंजे घर पंहिंजे बचड़नि सां मिलूं। त हक़ीक़त में त हाणे जेतिरो थोरो कमायो, सुठो कमायो, पंहिंजे घर अचो, मोटी अचो। हाणे बसि हाणे पंहिंजो वतन जेको आहे सो वसाए छॾियो। ऐं असांजो वरी साॻियो सवाल हूंदो आहे त गुलाम क़ादिर शाइरी किथे? साॻियो सवाल जवाब मां तयार करे छॾियो आहे। न मां शाइरी तयार करे, अच्छा जी शाइरी न तयार करने वरी सवाल जवाब तयार थो थिए। तव्हांजे कारण मुंहिंजे ज़हन में आई ॻाल्हि त अल्लाह शुक्र, बिल्कुलु तख़लीक़ी कमु जारी आहे। छो त वजह मां इन खां अॻु में ई शायदि ॻाल्हि तव्हां सां करे चुकुसि त इरफान जो स्टूडियो त कमु तमामु हले पियो, तमामु अल्हम्दुलिल्लाह शुक्र आहे, ज़ोर शोर सां हले पियो, लाइनअप थिए पियो कमु आहिस्ते आहिस्ते। कुझु सिंगर जेके अचनि था दोस्त, उहे लिखाइनि था, उन लिखूं था। बाक़ी सनू सुख त इहो का सेरो, को भॼन, को गीत, को हमद नात, पंहिंजो सिलसिलो हले थो। न उहो सही आहे।
एडी का तखलीक एड़ो को गजल जो माना जेको सदा बहार थी वने, जेको हमेशा लफ्ज याद रहन जिंदगी में, एड़ो ख़ाली ॿुधायांव ऐं किसे में असां सूफ़ी ॿुधी हिन ख़बर आहे तसो मां घणो लिखंदो आहियां। हाँ तो वो कद तो सही ना ॿुधायां जा। अच्छा, उन खां अलावा मुंहिंजी पंहिंजी हिकु ज़ाती ख़्वाहिश आहे, मे बि थी सघे थो त अदरफ़ान मुंहिंजी ॻाल्हि सां मुतफ़िक़ रहे। हिकिड़ो अलमियो वॾे अरसे खां असां वटि शुरू थियो, जंहिंमें जेको शाइर पाण तख़लीक़ करे थो, जेको पंहिंजे अंदर जा अहसास लिखे थो, उनजो पंहिंजो नालो ज़ाहिर ई न आहे। हाँ ही चाहियां थी आऊं त हिकिड़ो अहिड़ो सिलसिलो हुजे, भले हिकु हिकु गीत ई सही, सभु फ़नकार ॻाइनि, उनजे पंहिंजे ज़ाती नालनि सां ॻाइनि। हे मां सुर में ॻाईंदो, ईअं न ॻाईंदो। न असां सुर में ॿुधण ई न चाहींदासीं। मक़सद ॻाल्हि इहा आहे हिकिड़ो सुर में तव्हां ॿुधो, वॾी ॻाल्हि आहे कि सुर में बाक़ाइदा ॿुधंदासीं, सुर में कीअं न ॿुधंदासीं। न हिकिड़ो सिलसिलो तव्हां जेको सवाल पुछियो आहे इहो ऐं ॾाढो ही हिन वक़्तु इहो वॾी हिकिड़ी मुश्किल कंडीशन आहे। ताहिर भाई मुंहिंजे इन हिकिड़ी ॻाल्हि सां सहमत थींदो, ताहिर भाई खे बि ख़बर आहे सही त हिन वक़्तु दुनियाई मौसीक़ी में सिर्फ़ु 10% सिंधी मौसीक़ी खे माण्हू लाइक ऐं ॿुधनि था, जेके मौसीक़ी आउट ऑफ कंट्रीज़ में। सही 90% जेका असांजी म्यूज़िक आहे उन जे हेठां कमेंट्स जेके अचनि था, उहे अचनि था त दुनिया जी सभ खां जेका किरियल म्यूज़िक आहे उहा सिंध जी आहे। छो? उहो इहा आहे, ॾिसो ॻाल्हि इहा आहे, तख़लीक़ ख़तमु थी वई आहे, कंपोज़िशन आहे, या इंडियन आहे या सिराइकी आहे। मक़सदु तव्हां सोचो नथा सही त असांजी सिंधी म्यूज़िक पंहिंजी उरूज ते हुई त सिराइकी म्यूज़िक इंडस्ट्री अञा न थी हक़ीक़त में हीअ कोई शक त न आहे। रिसेंटली तव्हां 10 साल सिर्फ़ु पोइते वञो ऐं सभु को पंहिंजे एरिया जो कमु थो करे न, तव्हां पंहिंजे कम खे त वठो आहे किथे। मक़सदु आहे त असांजे हक़ीक़त सिंध इहो आहे। मां सिंध जो मंगलार आहियां, मां मौसीक़ी जी फैमिली सां वाबस्ता आहियां। असांजो जेको सिंधी कलवाड़ो ऐं सिंधी जेका झूमर आहे, सही ॻाल्हि आहे, उनखे आनंद मिलन साहब पंहिंजे हिंदुस्तान जी फिल्म में यूज़ कयो, देजा जिजोरे दिलवा जेजा जिजोरे, ठीकु, बड़े मियां छोटे मियां। हाँ बिल्कुलु। उहो उनमें असांजे सिंधी रिथम जेको आहिनि, झूमेर आहे, कलवाड़ो आहे, असांजा कलवाड़ा झूमेरी 32 खां 40 क़िस्मनि जूं आहिनि। त तव्हां उहो ॾिठो न केतिरो हुनखे पसंदि कयो वियो हुयो ऐं हुनजो छा टाइम हलियो उरूज ते। अॼु बि तव्हां हुनजी साॻियो वठंदा न, जो रिथम बि ॾिसो त मां उनखे ई बीट खे वठी करे जॾहिं सदके वञाइण छा ते नाराज़ हाय हाय हा साॻियो। मां उहो कयो। मक़सदु ॻाल्हि आहे त तव्हां असांजी जेका हिन वक़्तु म्यूज़िक हले थी, उहा सिर्फ़ु ॿोलीअ जे हिसाब सां सिंधी आहे, सही ॻाल्हि आहे, म्यूज़िक जे हिसाब सां उहा सिराइकी आहे, हक़ीक़त आहे, या इंडिया आहे, कोई शक न आहे, पंहिंजी तख़लीक़ न आहे। उनजे लाइ थींदो ई मां जेके जेके असांजा रागी आहिनि उन्हनि खे अलाह जिन खे इज़त ॾिनी, जीअं मुमताज़ आहे, मां मुमताज़ खे हिते आणे वेई मशहूरु इहो ॾींदुमि त जेकॾहिं तूं पंहिंजो कमर्शियल हिकिड़ो कमु करी थो, उन सां गॾोगॾु पंहिंजे हर एल्बम में 2 खां 4 आइटम अहिड़ा रख जेके सिंधी, छो जो तोखे दुनिया ॿुधे थी। सही ॻाल्हि आहे, त तुंहिंजे ज़रिए ई हिकिड़ो चेंज अची सघे। हा बिल्कुलु हक़ीक़त आहे। ऐं चवंदा न त डिपेंड उन ते कयो न जेके ॿुधो थो वञे। बिल्कुलु हा बिल्कुलु ॻाल्हि इहा आहे त अलाह साईं उनखे जेका इज़त ॾिनी आहे, मां चाहियां थो त उहो इन कश्ती खे खणी करे अॻिते वधे त दुनिया खे ॾिसो, सिंधी वॾी शाहूकार मौसीक़ी आहे। ही लतीफ़ सरकार जी जेका स्टेज आहे शैला, हिन स्टेज ते दुनिया जे कुंड कुर्श मां म्यूज़िक जा जेके सफ़ीर आहिनि, जेके म्यूज़िक जा वॾा वॾा लिटरेचर वारा, जेके म्यूज़िक खे पढ़ण वारा, उहे हिते टिकटूं करे ईंदा सिर्फ़ु लतीफ़ जे मेले ते राग ॿुधण। त हिननि जी सोरठ कीअं आहे, हिननि जी कोहारी कीअं आहे, हिननि जी आसा कीअं आहे, हिन जो मांझ कीअं आहे, हिननि जो तिलिंग कीअं आहे, हिननि जो राणो कीअं आहे, सभु गुम थी विया। न राणो आहे, न मांझ आहे, न आसा आहे, न तिलिंग। ऐं ॾिसो अॼु बि अगरि कंहिं राग खे माइंड में रखी करे तव्हां 2 मिंट का फीलिंग ॾियो था त ॾिसो माहौल छा थो ठहियो वञे। ॻाल्हि तो आई आहे, हक़ीक़त हाणे में वॾो किरदारु जेको आहे न, उहो आहे कंपोज़र जो। कंपोज़र असांजा इरफान समोसा वेठो आहे, हाणे फ़नकार तकलीफ़ करे कीअं अचे, बाबा तूं हुनखे ट्यून ॿुधाए, छो तूं ॿिई धुन जी कॉपी करें थो, या छो ॿिई धुन ॻाए थो, ॻाल्हि मजबूरी आहे। तव्हां हिकु ॻाल्हि सम्झो नथा, असां बि साॻे स्टूडियो पहुचंदा आहियूं, तव्हां बि हूंदा आहियो, तव्हां बि ईंदा आहियो, अदा वहीद बि ईंदो आहे, तसलुफ़कार बि ईंदो आहे, सभु पाण में वेही करे हिकिड़ी असांजी मीटिंग अलॻि अंडरस्टैंडिंग थींदी आहे त भई हीअ म्यूज़िक आहे, हीअ ट्रैक आहे, हीअ ॻाल्हि थींदी, हिन ते ही ॻाए वेंदो। पर हक़ीक़त में तव्हां ॾिठो त मुतफ़िक़ी त किथे नथी बीहे न। जेकर मिसाल आहे, ॾिसो अगरि अदा इरफान चवंदो भाई हीअ सिंधी ॻाल्हायो त हुन खां पहिरियां ऑब्जेक्ट कंपनी वारो कंदो, त बाबा न हीअ न, मां त कुझु ॿियो सोचियो आहियां। अदा तव्हां जेको कुझु सोचो तव्हांजी पंहिंजो माइंड आहे, छो जो ख़र्चु करण वारे ते केरु न ॻाल्हाए सघंदो आहे। हाली फ़िलहाल हू त प्रोड्यूसर आहिनि न। जेका असां मां बर वज़न ते शाइरी करी आवां, लिखी आवां, हा कहिड़ी बि बर में लिखां, वॾे बर में लिखां या नंढे बर, आवाज़ इरफान साहिब खणी आवां, अदा बाजो खयों, अच्छा उहो राग जी रिक्वायरमेंट ॾिसंदो आहे,
बोलन जी रिक्वायरमेंट अच्छा मूं त की शे ॾिठी आहे त अक्सर करे को थोड़ो घणो दोनो हलन थी जंहिंमें थोड़ो सिंधी टच ये आहे शायरी जेका है साहब सेदोड़ थी घुरे सही। ये शायरी जेका भैरवी थी घुरे ये दुर्गा थी कड़ो थी घुरे ओ कंपोज़िशन इहो आहे असली ॻाल्हि सही तकलीफ़ी ॻाल्हि इन ते असां मज़ीद ॻाल्हि ॿोल कयूं था ऐं असां वटि तमामु तफ़सीली टॉपिक त अहिड़ो आहे जो फन सां जुड़ियल आहे इन ते तव्हां जेतिरी ॻाल्हि कयो त घटि आहे ऐं हीअ त कलाक ॾेढ ॿ प्रोग्राम त छा पर हिते तव्हां सॼी राति बि वेही करे बहसो बाहिस करियो त तव्हां हक़ीक़त ते तव्हां पहुची न कोन सघंदव बाक़ी को न को सोल्यूशन निकिरी सघे थो या हक़ीक़त इहो आहे अगरि असां वटि के मुतफ़िक़ माण्हू बीठल हुजनि असीं इन खे फ़ैसिले ते बीहूं त मां ॻाइण लाइ तयारु आहियां हू ठाहिण लाइ तयारु आहे तव्हां लिखो असीं ठाहियूं था या कमिटमेंट वठी ब्रेक ख़त्म करे छॾियो शायर सिंगर डायरेक्टर सिंगर पूरी टीम वेठी आहे बस ॻाल्हि ख़त्म ब्रेक जो असां वक़्तु आहे ब्रेक खां पोइ असां माशाल्लाह ॾाढो बहितरीनु टाइम आहे कचेरी कंदासीं ॻाल्हियूं ॿोलियूं कंदासीं अदा ग़ुलाम क़ादरी शाइरी ॿुधंदासीं वरी इरफान बाबा ॾींदासीं बहितरीनु ट्रैक ॿुधंदासीं ब्रेक खां पोइ मिलूं था सुबुह जी सरहाण में जी एक दफ़ो वीर भलीकार सभिनी खे लाजो भाई सब पाण में कचेरी के मस्ती मज़ाक हले जे सेट ते ऐं असां ॾाढो बहितरीनु IT इंचार्ज आहे फराज सुमरो उन जी बर्थडे आहे काफ़ी देर खां असां तंग करे रहियासीं तो हैप्पी बर्थडे कंदासीं उन्हनि खे सभु मिली जुली करे जे पंहिंजे हिसाब सां पंहिंजे अंदाज़ सां कंदा आहियूं लाजो भाई के पीछे न हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू Happy birthday, happy birthday, happy birthday to you. असां अंग्रेज़ में हाँ ना अदा हर अंदाज़ ईंदो आहे असांखे साल वेंदियूं एॾो सुर में मथे साह सां साह जोड़े अच्छा जे ब्रेक खां पहिरियां गॾु हुआसीं त असां ग़ुलाम क़ादिर घायल खे चयो त असां में घायल साहब खे ॾिसंदा आहियूं न पोइ शाइरी त दिलि चवंदी आहे ॿुधण में ऐं तव्हां चओ त सुर में ॿुधाईंदुसि न इहो न करियां ज़ुल्म हाँ आहे त ज़ुल्म हक़ीक़त में ज़ुल्म आहे पर ज़ुल्म आहे त बस थी सघे न लेकिन असां में वॾा बर्दाश्त कयासीं ये ज़ुल्म बर्दाश्त न कंदा ही भी थी इहो बि कंदासीं इहो बि सही वेंदासीं न हक़ीक़त में कल्ह हिकिड़ी तकरीर लिखी तकरीर न गानो ॿुधा तकलीफ़ गानो मां जेको लिखी आहियां मां औरंग ॿुधायां न हा तकरीर जो लिखी आहियां गानो ॿुधायां मां बाबा तू तकरीर लिखी आहियां तकलीफ़ लिखी आहियां तकरीर शादी को मां कुछ सासी जलसे में आहियां खुदा जी तकलीफ़ जी ॻाल्हि थी हले असां तकरीर चओ तकरीर लिखां सासी जलसे में आहियां भाईजान लाज़रस भाई भी चयो तो तकरीर चयो तो भाई सर आपको भी लगा ना तकरीर बोल सर सुनने में ऐसा कुछ आया तकरीर है हां अदी जी अदा हां हुकुम अल्लाह जी अता फैज़ फहम फकीरी अल्लाह जी अता फैज़ फहम फकीरी हादी जी वाट वहदत हादी जी वाट वहदत आला ज़रफ़ ज़मीरी अल्लाह जी अता फैज़ फहम फकीरी फैज़ फहम फकीरी अफलाक फर्श मज़हर आयो थी ऐन अतहर अफलाक फर्श मज़हर आयो थी ऐन अतहर कई कीअं मीम खे बज़ाहिर कीअं मीम खे बज़ाहिर मिली सूह मंझि सगीरी कीअं मीम खे बज़ाहिर मिली सूह मंझि सगीरी हादीअ जी वाट वहदत आला ज़रफ़ ज़मीरी अल्लाह जी अता फिक्र फहम फकीरी अल्लाह जी अता सूरत मिसाल आली आदो जहां जो वाली सूरत मिसाल आली आदो जहां जो वाली कुदरत संदी कमाली ओ कुदरत संदी कमाली
बिल्कुल अबे नजीरी, बिल्कुल अबे नजीरी, वाह, कुदरत संदी कमाली, बिल्कुल अबे नजीरी, अदना गुलाम कादिर, घायल सदाए शायर, अदना गुलाम कादिर, घायल सदाए शायर, कंदो पाक पाण सरवर, कंदो पाण पाक सरवर, महशर में यादगिरी, कंदो पाण पाक सरवर, महशर में यादगिरी, अल्लाह जी अता फैज़ फिक्र फकीरी, हादी जी वाट वहदत आला ज़रफ़ ज़मीरी। वाह 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 वाह, अच्छा है, जबरदस्त माशाल्लाह बोलता है। वाह 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 वाह, घायल पेरे मिसरे, सुभान अल्लाह सुभान अल्लाह। असल में ख़बर तो छेला थे ऐं मूं तव्हांखे जी ॻाल्हि कई त वॾे अरसे खां पोइ माना इन्हनि ॿोल चया असल नालो ॿुधो असां तव्हांजो। अच्छा, ज़िंदगी में पहिरियों दफ़ो नालो अॼु मां शाइरी में ॿुधो आहे। ज़िंदगी में पहिरीं दफ़ा त घायल वजंदो आहे न, अॼु गुलाम कादिर घायल पूरो विधो अथई। वाह, असल में ॻाल्हि इहा आहे छेला त ही जेके असांजा हिकु त ॿ तबका आहिनि। अच्छा, अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजे मथां अलाह जी एतिरी महिरबानी आहे, मूंसां जेतिरो प्यार अदीब कंदा आहिनि ओतिरो प्यार मुंहिंजा जेके असांजे कमर्शियल लिखण वारा शाइर दोस्त आहिनि उहे बि कंदा आहिनि। तव्हांजो पैटर्न अहिड़ो उन में वहीद बि आहे, वहीद हिकिड़ो आहे, ज़ुल्फ़कार मंगी आहे, मुमताज़ आहे, सागर शाह आहे, खोड़ सारा जेके शाइर आहिनि। लेकिन मां मुंहिंजूं छला सभु घर वञण लिया, सावल मिराली साहब आहे। जेकॾहिं मां ही माण्हू वरी करे वियो बाबा वहीद त कैसेरी शाइर आहे, वहीद एतिरो सुठो लिखियो आहे शैला, नो डाउट। हिकिड़ो मां वहीद जो गानो ॿुधी अॼु बि जॾहिं मां सफ़ा मुंहिंजो जेको डिप्रेशन में मां वेंदो आहियां चढ़ी त मां वहीद जो गानो हिकिड़ो ॿुधंदो आहियां त उहो कहिड़ो ग़रीब अहिड़ो प्यार थी मूंखे ॾिनो, सॼी ज़िंदगी कुर्बान थिया। वाह वाह, मक़सद चवण जी ॻाल्हि आहे त ज़ात ते ॾात न आहे बाबा, जेको लिखणु ॼाणे थो तख़लीक़ वारो अहिड़ी शइ लिखाईंदो आहे। हाणे मां हिकिड़ो शेर अक्सर करे चवंदो आहियां महफ़िलुनि में या कंहिं ॿारनि शोज़ में, उहो ज़ुल्फ़कार मंगी साहब जो आहे त सिंध कंहिं रहनुमा जी मूरत आहे। वाह 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 वाह, हाणे उहो हुन त सिर्फ़ु इहा छा बाबा इहे कैसेटी शाइर आहिनि, अरे बाबा उनखे ॿुधो त सही, सिंध कंहिं रहनुमा जी मूरत आहे, सिंध नालो ई ख़ूबसूरत आहे, ऐं सिंध आहे त सूंहं बि आहे, सूंहं खे सिंध जी ज़रूरत आहे। हाणे मूंखे ॿुधायो, सिंध जी ज़रूरत आहे। ॻाल्हि इहा आहे त ही सभु एॾा दोस्त सुठो लिखंदा आहिनि। मुमताज़ जो हिकिड़ो गानो मां अक्सर गुनगुनाईंदो आहियां त तोजे ख़तम कया वास्ता मां बि करे पियो सघां, वाह 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 वाह, मगर मुंहिंजी तोसां दिलि हुई नथी परे पियो सघां। ॻाल्हि आहे त सभु अहिड़ो लिखनि था बिल्कुलु, लेकिन ॻाल्हि आहे त उन्हनि खे मौक़ो मिलियो ई न। अच्छा, असां वटि हिकिड़ो छा हिकिड़ो मतिलबु अलमेयो आहे, केॾी ॾुख जी ॻाल्हि आहे, लॉबी सिस्टम आहे। पंहिंजनि माण्हुनि खे अॻियां आणणो आहे, जिन खे स्पॉन्सर करणो आहे, उन्हनि खे करणो आहे, जेके भले केतिरो बहितर लिखनि था, उन्हनि खे बैक करणो आहे त उन्हनि खे अॻियां न आहे आणणो। इहो अलमेयो मां तव्हांजे हिन प्रोग्राम जे ज़रिए जेके बि मुंहिंजा चैनल्स आहिनि सिंधी, अलाह सभिनी खे हर चैनल सुठो कमु करे, सभु असांजा आहिनि, लेकिन हाणे जेका ज़रूरत आहे अगरि सिंधी मौसीक़ी खे दुनिया में राइज कराइणो आहे त चैनल्स कोशिश कनि त पंहिंजी तख़लीक़, पंहिंजी कंपोज़िशन ऐं पंहिंजे आर्टिस्टनि खे हू प्रमोट कनि, तॾहिं वञी दुनिया में हाणे वरी ॿीहर नालो थींदो। सही ॻाल्हि आहे, कोशिशि कुझु साल 3 साल पहिरियां त गुलाम कादिर गॾु वेठल हो, चैनलनि में बाक़ाइदा हिकिड़ी पॉलिसी हूंदी हुई, हर 6 महीननि खां पोइ या साल खां पोइ प्रॉपर तरीक़े सां कुझु कंपोज़िशन, कुझु सॉन्ग सिलेक्ट कया वेंदा हुआ, ऐं उन में ही विच में जेको आहे हिकिड़ो मतिलबु ट्रेंड बि हलियो जंहिंमें डुएट बि पोइ कया, वॾे अरसे खां पोइ डुएट निकिता, न त डुएट जो बिल्कुलु सिस्टम ई ख़तम थी वियो। डुएट सिर्फ़ु इंडियन ई हूंदा हुआ, वधीक का बि ॻाल्हि न हूंदी, पाकिस्तान में या सिंध में असां डुएट ॻाया वञनि था, को सिस्टम न हूंदो हुयो, इन शइ खे आंदो वियो बाक़ाइदा, बिल्कुलु अदा नजफ़ असां सभिनी मिलजी कमु कयो आहे। तमामु सुहिणो कमु कयो अथव। छा ॻाल्हि कई तव्हांजे आवाज़ में कुझु ॿुधणु चाहींदासीं, बेताबन ॾाढा जेको तव्हां गुनगुनायो पे न उन त माहौल वरी अहिड़ो करे छॾियो आहे, उन त माहौल तुंहिंजा जेॾा बि थोरा वञा घटि आहिनि मां सदके वञा। मां अहिड़ो प्यार ख़बर अथव, ही सभु माण्हू चवंदा त इरफान साम्हूं वेठो आहे शैला जे ताईं ॻाल्हि करे थो, लेकिन मां उन दर जे मञण वारो आहियां जंहिं दर मुंहिंजे आका अली मुर्ज़ा फरमायो त काफ़िर सां विढ़णु आसान आहे, मुनाफ़िक़ सां विढ़णु ॾाढो मुश्किल। यकीन मञो अॼु लफ़्ज़ चई तव्हां माना ख़तम करे छॾी ॻाल्हि। सो ॻाल्हि इहा आहे त आऊं जेको अंदरि आहियां उहो मुंहिंजे ज़बान ते आहे,
मुझी ज़बान जेड़े इश्क सां तव्हांजी ताज़ीम कंदी आहे उहे मुंहिंजो दिलि तव्हांजे लाइ चवंदी आहे। अल्लाह अल्लाह तव्हांखे ऐं मां तव्हांजे आवाज़ हिकिड़ो आवाज़ अहिड़ा हूंदा आहिनि आवाज़ त वो तो सॼी दुनिया में हिकिड़ी ॻाल्हि मां सभिनी खे ख़ान साहिबनि खे बि ॿुधाइणु चाहियां थो। ख़ान साहिब रियाज़तूं करे करे मरी विया, सही ॻाल्हि तानू हणी हणी मरी विया। अच्छा अॼु ॾींहं ताईं अक्सर ख़ान साहिबनि खे इहे बि ख़बर न आहे त जेका सपाट मथे सुर में वञा थो उहा सॼी मोटलूं बि सुनी सुर में आहे। एॾियूं खटियूं खटियूं तानू था हणनि जो तोबा नौज़ बिल्लाह आहे हाउ त तोड़ थो थी पए। बेसिकली बाबा इल्मु असल में छा आहे जो घणे तानुनि सां घणे तव्हांजे उन राग सां ॻाइण में न ॻाल्हि ॾिसो महफ़िल जो माहौल ॾिसो तव्हां रूह जो माहौल ॾिसो जे अगरि ॿ ॼणा पाण में वेठा आहियो रूह छा थो चए असां वटि काॾे हिते महफ़िल त कोन लॻल आहे 100 माण्हू हितां वेठा आहिनि असीं ॿुधूं पिया या माण्हू त न बाबा ॻाल्हि मां मुंहिंजो जेको चवण जो मक़सदु आहे शैला उहो हीअ आहे त इल्मु ईश्वर न आहे सुर ईश्वर आहे। हा इल्मु मूं वटि खज़ानो हुजे अहिड़ा बि ख़ान साहिब आहिनि जिन जो इल्मु खज़ाने इल्मु सां पेट भरियो पियो आहे लेकिन हू भेरवी बेसुरी ॻाईंदा आहिनि। ओहो हीअ इल्मु आहे। मां तव्हांजे लेकिन ॻाल्हि करे रहियो आहियां त तव्हांखे जेको अलाह आवाज़ ॾिनो आहे हीअ आवाज़ गॉड गिफ्ट हूंदो आहे, फनकार बाय बर्थ हूंदो आहे। बाक़ी दुनिया में जेको उस्ताद वटि सिखबो आहे न उहो त दुनिया जा लाह चारा सिखबा आहिनि त भैरवी कीअं कंदासीं एमन कीअं कंदासीं मालकोस कीअं कंदासीं बाक़ी राग रागिनी सिखणा आहिनि। आवाज़ को मूंखे हिकिड़ो माण्हू ॿुधाए ख़ान साहिबनि खे ग़लति फहमी आहे त बाबा रियाज़ सां आवाज़ ठहंदो आहे। बाबा रियाज़ सां गले जूं जेके नसूं आहिनि उहे एतिरियूं बारीक आहिनि तव्हां सिर्फ़ु अधु कलाकु लाउडली ॻाल्हायो ऐं उन खां पोइ तव्हांजो आवाज़ मूंखे चवंदा त तोखे वॾी ॻाल्हि आहे मतिलबु अलमियो इन ॻाल्हि जो आहे असांखे हैरत थींदी आहे सभिनी खां मुश्किल कमु आहे त निंड मां उथी करे तूं 2 कलाक हिते ॻाल्हाए थी उन खां पोइ बि तूं वञे थी त तूं वरी ॻाए बि थी मारी संगी तजुर्बो कयो आहे शैला मुंहिंजी तोखे अलाह तोखे नज़र बद खां बचाए। मां तव्हांजी आवाज़ लाइ अॼु हिकिड़ो जुमिलो चवां थो ऐं उहो भले मुनाफ़िक़नि जे ऐं मां पंहिंजी ज़िमेदारी सां ऐं मां उहे वॾी ज़िमेदारी सां मां सिंध जो मौसीक़ार बहैसियत मौसीक़ार मां तव्हांजो भाउ बणिजी न बहैसियत मौसीक़ार बहैसियत हिकु म्यूज़िक कंपोज़र बेसिकली तव्हांजो आवाज़ हिकिड़ो पाक आवाज़ आहे। तव्हांजी आवाज़ में जेका शाइस्तगी आहे जेका पाकीज़गी आहे तव्हां मूंखे चई रहिया आहियो त तव्हां ॻायो लेकिन ख़ुदा ॼाणे त वॾो मुश्किल आहे मां तव्हांजे साम्हूं न न ईअं न अब चलो तव्हां मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ऑन एयर कंदी हलां अॼु तव्हां चवंदा त अॼु अलाए छा थियो आहे अॼु असांजो मॉर्निंग शो न आहे अॼु असांजी कचेरी आहे असांखे एतिरा तव्हांजी मर्ज़ी आहे मर्ज़ी आहे तव्हांजी असांखे मोकिले छॾिजो असां घर कचेरी करे लाहींदासीं। हक़ीक़त में इहो आहे त इरफान भाउ वटि मुंहिंजी 2008-9 में हिकिड़ो एल्बम थियो हुयो उन खां पोइ ॿियो एल्बम जो इतफ़ाक़ थियो उन में जॾहिं मां कमु कयां पई उन टाइम मुंहिंजी स्टार्ट हुई मूं त कॾहिं एक्सपेक्ट बि कोन कयो त आउं को सिंगर थींदी सची ॿुधायां थी ईमानदारी सां अलाह साईं अलाए कहिड़ा रस्ता खोलिया कीअं ऐं इरफान भाउ जे करे ॻाल्हि करे रही आहियां। हिकु ॾींहं में उन टाइम में मतिलबु ट्रैक्स हुया त वधि में वधि के अदा मास्टर मंज़ूर यासीं पाण में सभु कंदासीं 2 या 4 ट्रैक अदा शमन कया त 3 4 5 ट्रैक इन खां वधीक कोन कंदासीं मां 11 ट्रैक कया 11 ट्रैक जॾहिं मूं कया हुआ त माना हैरत अंगेज़ थी वई स्टूडियो मां बाबा वॾी ॻाल्हि आहे रिकॉर्ड टाइम शॉर्ट टाइम में असां 11-12 बजे रिकॉर्डिंग शुरू कयोसीं सुबुह ताईं असां ख़तम करे छॾियो बिल्कुलु ऐं उन खां पोइ हिम्मत कोन बची हक़ीक़त इहा हुई त असां उन टाइम जेके मां ट्रैक कयां पई मूंखे ईअं फील थियो त फर्स्ट टाइम हिकु अहिड़ो म्यूज़िक डायरेक्टर मां चवंदी आहियां त साद वोकल वठण जो कमाल आहे ऐं को ज़रे जो कंप्रोमाइज़ न आहे कंदो शानी भाई बि सेम बाबा न जिते बि लफ़्ज़ कुझु थियो त पोइ न मूंखे न मज़ो आयो वरी ॿीहर भले 10 दफ़ा ॻायो लेकिन वाहिद मां उन चवां कंहिंखे बुरो न लॻे आई एम सो सॉरी मुंहिंजा भाइरनि सभु तव्हां ॾाढी इज़त कंदी आहे ॾाढो हद खां वधीक तव्हां सां अध खां वधीक कमु तव्हां सभिनी सां कयो आहे साद भाउ सां शानी भाउ सां लेकिन इरफान भाउ जे वोकल वठण जो हिकिड़ो तौर तरीक़ो ईअं लॻंदो आहे त को आर्टिस्ट जे गले में वेही थो रहे जीअं टाइम हिन जे हथ जी मूवमेंट थींदी आहे मुंहिंजो गलो ओॾे ई वेंदो आहे मूंखे न आहे ख़बर त मां कीअं बि ॻाईंदी आहियां ऐं उन जो हिकिड़ो सिस्टम आहे इहे टिकटॉक ते वीडियो ठहियल आहे कल्ह मुंहिंजे ख्याल में अॼु लॉन्च थी आहे मुंहिंजो नओं एल्बम जेकी लॉन्चिंग आहे 1 ॿिनि ॾींहंनि में इंशाअल्लाह ताला उहे ट्रैक जेके लास्ट तव्हां ठाहिया आहिनि एॾा कमाल जा ट्रैक अथनि कीअं मां ॻाए वई आहियां मूंखे न आहे ख़बर ऐं तव्हां त ॾाढो मज़ो आयो गपशप करे अधु कलाक में मोकिलिया मुंहिंजे ख़्याल में तव्हां रमज़ान ट्रांसमिशन करे मूं वटि आया हुआ बिल्कुलु रमज़ान ट्रांसमिशन तव्हांखे शाबाश आहे तव्हां अॼु ॿुधायो मूंखे मां हाज़िर आहियां हाल प्रियानाल आहे जी ॾाढी तव्हां इहा फ़रमाइश हूंदी तव्हांजी यकीननि कंहिंजे न कंहिंजे अंदर जी ॻाल्हि हूंदी ॿुधिजो ज़रूरु तेरियूं हूं या मेरियूं
पर तो क्यों फेरियूं सिंगार जी निकरी थो त ढींगा थियन था ढेर सब साजती चिड़ी तो पैरल में पाए छेरू रब जमी व्या पैरन में एडियूं अचण में तेरियूं आसिम खुदा शल खैर करे सोचूं न थियन कॾहिं बि में दिल वारे अजूबे खे कहीं दज तोहफे के प्यारो बुखारी पल मशवरो माण्हुनि ॾिनो मुर्दो थी वींदे बंदा ओ मूंखे दहकी चयो दिल मूं चयो मुश्किल प्यार बिना जानी जियां हो दिल वारे अजूबे खे कहीं दज तोहफे खे अलमारी में तारे का सारत लहबिया का सारत लहबिया सिक सोज में दिल सारे मोहब्बत जाके मच पारे का सारत लहबिया का सारत लहबिया का सारत लहबिया कोयल जहाँ कुकारे तब सुन प्यो तो के सारे कोयल जहाँ कुकारे तब सुन प्यो तो के सारे शाम शफक दारे कहीं शाम शफक दारे का सारत लहबिया का सारत लहबिया का सारत लहबिया दिल वारे अजूबे खे तमाम हसीन तबसुम साहब जे मां सदको वञा अल्लाह से उन्हनि जे लफ़्ज़नि खे जी लिखियो अथई दिल वारे अजूबे खे कहीं दज तोहफे खे अलमारी में तारे अलमारी में तारे का सारत लहबिया का सारत लहबिया
का सारा तलहबिया सिक सोज में दिल सहारे मोहब्बत जाके मच बारे का सारा तलहबिया का सारा तलहबिया का सारा तलहबिया का सारा तलहबिया। थैंक यू। छा ॻाल्हि आहे, छा ॻाल्हि आहे। असां न बिल्कुलु मां ईअं चवंदो असां कोन चवंदा आहियूं इलाही तारीफ़ थी वाह अहिड़ो कमाल ॻायो थी मुंहिंजे दिलि जी ब्रेक वठो। असल में अक्सर बेशतरी थींदो हुयो पर अॼु बि थी वियो। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। ॾाढो कमाल माशाल्लाह। ऐं हिन ते वधीक जेको मां जेका तारीफ़ करणु चाहियां थी जेके वर्ड्स मां तव्हांजे लाइ स्पेशली आहिनि उहे मां ब्रेक खां पोइ बयानु कंदसि। ब्रेक खां पोइ वरी असां मिलूं था सुबुह जी सिरहाड़ में तव्हां सां। एक दफ़ो ॿीहर भली कार सभिनी खे सुबुह जी सिरहाड़ में तमामु बहितरीनु मुंहिंजा घर जा भाती मुंहिंजा फैमिली मेंबर्स मूंसां गॾु वेठल आहिनि। अदा ग़ुलाम क़ादिर घायल ऐं इरफान बाबू मूंसां गॾु मौजूदु आहिनि। असांजी ॾाढी बहितरीनु कचेरी हले पई जंहिंमें तारीफ़ जेका करणी हुई न तव्हां तारीफ़ अलाह जी आहे चओ था मां न कयां तव्हां ॿिन्ही रजिस्टर मां सम्झा त कुझु न चवां इहे त नाइंसाफ़ी आहे इहे त नाइंसाफ़ी आहे न हक़ीक़त में तव्हां ॾिसो जीअं सवेर ॻाल्हि कयव त आवाज़ सां या सुर सां या तार सां तव्हांजो नाहे लिखो तव्हां कयो छा था उन टाइम माहौल छा थो जुड़े डिपेंड उन ते थो करे भले केॾा वॾा राजदार हुजनि छो न हुजनि तानू हणनि कुझु बि आहिनि आउं इन शइ ते न कंदी आहियां आउं चवंदी आहियां को भले बेसुरी बि साम्हूं असांजे ॻाए थो जेकर उन मां तव्हांखे तासीर मिले थी आउं चवां थी उन जहिड़ो को सुरीलो बि न आहे ख़तम हक़ीक़त ई आहे त माण्हू त ॾाढो तंज़ कंदा आहिनि त पाण हुनखे कहिड़ो गलो आहे कहिड़ो आवाज़ु आहे अक्सर बेशतर तव्हां माण्हू खे फरमाइश कंदे ॿुधो हूंदो चवंदा नहीं मेरा आवाज़ सुरीली नहीं है मैं सुरीला इन्हीं में कैसे गाऊंगा अरे भाई सुर की बात नहीं है आप गाओ तो सही जंहिं महिल तव्हां गुनगुनाइण शुरू कयो न माना तव्हां बेसुरनि जी लिस्ट मां निकिरी वियो बसि ख़तम थी वई ॻाल्हि पर तव्हां जंहिं महिल हक़ीक़त में कंहिं बि राग में अची करे तव्हां जे मौक़िफ़ खे छेड़ियो था न त अहिड़ो माहौल था तारी करे छॾियो यकीन मञो त माना दिलि मां उहो फीलिंग्स ईंदियूं ॿ टे दफ़ा मां पंहिंजी फीलिंग्स ते कंट्रोल कयो आहे जंहिंमें स्टार्ट में तव्हां ॿ टे मतलब कलाम मिक्स कया ॿ टे शयूं मतलब पाण में हिकिड़ो आलाप आलाप ॾिना तव्हां यकीन मञो त मतलब फीलिंग्स मां पंहिंजी ॿुधाए न सघां अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे तव्हांजो आवाज़ जो तासर आहे ऐं उन्हनि रागनि खे बयानु करण जो हिकिड़ो अंदाज़ आहे बाक़ी बेरवी माण्हू बेसरी ॻाईंदा आहिनि रब ॾिसे थो बाक़ी रब ॾिसे थो मां तव्हांखे मां हिकिड़ो प्रोग्राम पोइ करणु चाहियां मूंखे कंहिं चैनल जे मालिक मना कई त इरफान हीउ जेको तूं सॼो प्रोग्राम करीं थो इन्हनि में जिन खे तूं ज़ाहिर करीं थो आहिनि त उहे बि सिंधी सही ॻाल्हि आहे बहितर आहे त न कर ऐं छॾे ॾिनो मूं उन ख़ान साहिब जा 31 कलाम कढिया ऐं 31 कलामनि में हू बेसुरो आहे ओहो ऐं हुनजो ॻाल्हाइण जो गुरूर कंहिंखे न भाइणो हथ बि न आङुरनि सां ओ ख़ुदा जा बंदा पहिरीं ॻाल्हि त जेको तवंगिरी करे केरु कुझु बि सम्झे न ॻाल्हि आहे ग़ुलाम क़ादिर मां अर्ज़ु कयां थो अल्लाह खे शइ पसंदि न आहे भाई ॻाल्हि आहे शाइरी ॾिनी आहे तव्हां गुरूर में पिया त तव्हांजे लफ़्ज़नि जी का औकात बाबा इल्मु कंहिंजी मीरास न आहे शइ मां अर्ज़ु कयां थो हिते वेही करे खोड़ सारा दोस्त मुंहिंजी हिन ॻाल्हि सां मुतफ़िक़ न हूंदा लेकिन असांजी ॻाल्हि सां मुतफ़िक़ आहे बि केरु न हुजे भले अच्छा ऐं शेरा जेका ज़िंदगी गुज़ारी आहे न ऐं ज़िंदगी गुज़ारी कंहिं ॾेॾर वांगुरु न गुज़ारी आहे खूह जो जेको ॾेॾर हूंदो आहे न खूह जो उहो सॼे खूह खे सॼी दुनिया सम्झंदो आहे पंहिंजी सची ॻाल्हि आहे उनखे ख़बर ई कोन्हे त ॿाहिरि दरिया बि आहिनि ॿाहिरि समुंड बि आहिनि हा हा बिल्कुलु त असां दुनिया ॾिठी आहे ऐं हिंदुस्तान में रहियो आहियां मूंखे ख़बर आहे त बेसिकली हीउ फ़न छा आहे तव्हां यकीन ॼाणियो मूं हिंदुस्तान में हिकिड़ो राजू पंडित आहे जेको गर्मी हुजे सर्दी हुजे हू हिकु धोती पाईंदो आहे ऐं हिकिड़ी सदरी पाईंदो आहे ऐं सॼी राति गुज़री वञे तव्हां गुनगुनाईंदा रहंदा हू कॾहिं हीअं हा न कंदो त मां एॾो इल्मुकार आहियां तव्हांखे चवंदो अरे बेटा सुभान अल्लाह अभी और सुनाओ अच्छा फिर भी सुनाओ वो
अहिड़ो दिलबर माण्हू ऐं हितां जे माण्हुनि खे कंहिं ख़ान साहिब जॻह अगरि कोई मिसकिन ॻाईंदो न त उनखे त पहिरां वेंदो हो यार अरे बाबा तू हुनजी हिम्मत अफ़ज़ाई त कर। हां हक़ीक़त आहे मतलब इल्म तुंहिंजे पीउ जी मिल्कियत त कोन्हे ॿुधाए जिनखे राग जी ख़बर न पवे राग त ख़बर पवण लाइ परे ॻाल्हि मूंखे न पवंदी आहे मूंखे न आहे मूंखे बि न आहे राग जी ख़बर पवंदी मां जेको ॻाईंदी आहियां मूंखे न आहे छा ॻाईंदी आहियां हो ॻाराईंदो आहे मां हली वेंदो आहे तॾहिं त भिटाई साहिब चयो त ज़ात न आहे दात वहे सोलहे करण वारे जो कमु आहे न करण वारो कमु न आहे इहो हक़ीक़त आहे हिन में कोई शक न आहे घणा माण्हू उहे न आवाज़ रखनि न अंदाज़ रखनि पोइ चवंदा त इहो न छा ॻायो बाबा तव्हां छो था कमेंट्स कयो क्रिटिसाइज़ छो था करियो असां जेको सिंधो फनकार मां ॿुधायां तव्हांखे अच्छा माज़रत सां मां कॉल ब्रेक आहे न कॉल ब्रेक आहे ब्रेक हाणे न आहे हाणे ब्रेक न आहे हाणे असां कॉलर आहिनि अस्सलाम वालेकुम असां काफ़ी देर की तो होल्ड तां हलिया विया जी जी तव्हां ॻाल्हि पिया कयो मुंहिंजो हिकिड़ो सिंधो रागी आहे सूफ़ी रागी माशाल्लाह फ़क़ीर मंच इंसान आहे आउट ऑफ कंट्री कैनेडा जे कैलगरी में हू माण्हू हुनजी जेका मञोती आहे न सिर्फ़ु सिंधी न सिर्फ़ु पाकिस्तानी बल्कि हुनखे उतां जा अंग्रेज़ उतां जी ॿी क़ौमुनि जा इटालियन माण्हू हुनजे राग ते उथी बि रोंदा बि नचंदा बि आहिनि ऐं हू केरु आहे हू आहे मांझी फ़क़ीर बिल्कुलु हा मांझी कोई शक न आहे हिन में कोई शक न आहे हिन में हाणे ॻाल्हि इहा आहे त हिते त ही इन फुकरा मंच माण्हुनि खे त ख़ान साहिब त गाह ई कोन था विझनि लेकिन अच्छा रब हुनखे एॾी अथा ॾेई छॾी आहे तव्हां हिते कॾहिं ॿुधो आहे त को ताज मस्तानी जो कॉन्सर्ट थियो हुजे कायरो में ताज मस्तानी हेॾी वॾी आर्टिस्ट आहे जो उतों जा सब म्यूजिशियन हिन जे लाइ उथी बि करे इस्तक़बाल कनि वाह कोई शक न आहे हिन में बिल्कुल भी अदीअ जी मां तव्हां सां ज़ाती ॻाल्हि कयां त परफॉर्मर आहे अलमियो आहे असां वटि अलमियो आहे अलाए कहिड़ा कहिड़ा अलमिया भरिया पिया आहिनि त यकीन मञो उन्हनि खे मां तव्हां वियो फलां जी एंट्री आहे तव्हां वियो फलां जी एंट्री आहे ऐं वेठा हूंदा आहियूं असां गॾु वेठा हूंदा आहियूं कई जॻहियुनि ते असांजी मुलाक़ात थिए गॾु वेठा हूंदा आहियूं ही छा आहे जो बसि रब जी ज़ात आहे ब्रेक त न आहे न ब्रेक न आहे कॉल आहे अस्सलाम वालेकुम चलो सारे कॉलर्स जी प्रायोरिटी पर सारे तमाम जी अस्सलाम वालेकुम जी वालेकुम अस्सलाम बदरुद्दीन हैदराबाद का मैं अच्छा अच्छा केड़ा हाल है ठीक है बदरुद्दीन तब सही है ताजी जी जी खैर लो पे आई तमाम रे अल्लाह जैसान भा अल्लाह जैसान करम ता मौला जा ता बुधायो जी खैर लो पे साईं इरफान समूह साहब के सलाम पेश वालेकुम सलाम भा बेटा बदरुद्दीन साईं खुश आयो तब ठीक है भा थैंक यू जी सर अल्हम्दुलिल्लाह सर बस डाडो तवा जो मैम दिसन आयो प्रोग्राम बाबा साईं जी प्रोग्राम दिसन आयो काल में आए लगन जी बस वरी आज खुश नसीब हुम जो लगी वई आ तवा सा गालाने मौको मिलियो लख थोरा मिठड़ा भा का फरमाइश कर चाहे इरफान भा के कुछ चवण चाहे तो जरूर चई सको ता आज मसे कॉल लगी आ जी बस डेली दिसन आयो प्रोग्राम तवा जो लाइव न हुंदी आए तो फेसबुक ते वरी दिसी वठना हां बिल्कुल मेहरबानी लख थोरा मुझे टीचर आए सर मतलब सुमरो उनके विश करण होयो हैप्पी बर्थडे उन अच्छा नालो तो बुधायो न जो कंप्लीट ता जी मुझे नालो बदरुद्दीन रतड़ है न ता जे उस्ताद जो टीचर जो नालो बुधायो जी मसब सुमरो अच्छा मसब सुमरो साहब की बर्थडे भाई तो हैप्पी बर्थडे टू यू होना चाहिए हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे अदा गुलजार जो सफांगे दे चल में तजो शेला एकली मां तवा के गाल कया जी भाई तो चौथो नी मुझे YouTube Facebook ते एकड़ी क्लिप आई अच्छा ऐं यकीन जाणो मां अॼु ॾींहं ते उन शहर खां निकितो आहियां ऐं रोई वेठुसि त हिकिड़ो तुर्की जो कोई फ्लाइट आहे अच्छा उन फ्लाइट में कैप्टन जेको आहे जहाज़ जो उन फ्लाइट में उनजो टीचर वेठो आहे अच्छा जेको पायलट जो ऐं हुन उस्ताद अनाउंसमेंट कई आहे त मां अॼु ख़ुशि नसीब आहियां ही फ्लाइट वरी भागन वारी आहे जो जंहिं मूंखे पढ़ायो अॼु उहो हिन फ्लाइट में चढ़ियो आहे ऐं मां पंहिंजे सॼे स्टाफ खे गुलनि जा गुलदस्ता ॾेई करे मां पंहिंजे उस्ताद खे आजियां जे लाइ मां वेलकम कयां थो ऐं सभिनी पैसेंजरनि खे चवंदुमि उथी बीह करे मुंहिंजे उस्ताद जी उथी बीह करे इज़त कयो ही उस्ताद जो मक़ाम बिल्कुल सो ॻाल्हि इहा त उस्ताद उस्ताद है नहीं तो अदा बदरुद्दीन बुधायो तो जो टीचर है उनजी बर्थडे है अल्लाह बदरुद्दीन खुश रखे बिल्कुल पंहिंजे उस्तादनि असां के पंहिंजा टीचर मिलंदा आहिनि ओहो असां पंहिंजी फीलिंग्स बयान ही न करे सघूं त असां के छा गुज़रंदी आहे दुनिया ख़बर तो छा थियो हाणे जी हाणे टीचर जे मथा पेरेंट्स हावी थी विया अच्छा जिन ॾींहंनि में असां पढ़िया आहियूं हां ऐं अगरि पहिरियों गाड़े मदे जी घिटी में अगरि मां पंहिंजी पुफी जे घर वेंदोसि ऐं मां पंहिंजो टीचर ॾिसंदोसि त मां भॼी वेंदो हुउमि घर पहिरियों गाड़े कुझु बि न
कपड़ा भी साफ़ सुथरा पातल लेकिन पहिरियों घाड़े घर में उस ततल आहे त उस्ताद खे हक़ हूंदो त असांखे घिटी में कुटींदो मारींदो घर वठी वेंदो अबू बि मूंखे मथां फाणंदो पेरेंट्स जो एतिरो हक़ ई न हूंदो हुयो जेतिरो टीचर्स खे मतिलबु अथॉरिटीज़ हूंदियूं हुयूं ऐं दुनिया मटिजी वई आहे त पोइ ॿार ईअं ई पैदा थियनि था ॿार ईअं ई निकिरनि को शक न आहे हिनखे ऐं मां बाक़ाइदा की स्पेशली मीटिंग रखी हुई कुझु अर्सो पहिरियां जी ॻाल्हि आहे त माना 3-4 साल पहिरियां मां वञी करे टीचर सां ॻाल्हायो तव्हां जो हिकिड़ो पंहिंजो क्राइटेरिया आहे औलाद ॾिसो माइट आहे न त उनजे विच में बि हिकिड़ो तहमीज़ जो दाइरो आहे उते हिकिड़ी दीवार अचे थी त भई हीअ न आहे फलांगणी हिते बीहणो आहे पर अॼुकल्ह उहो बि तमीज़ ख़तम थी वई आहे औलाद चए थो न छा अखलाकी क़दर ख़तम थी वियो त टीचर्स खे मां इहो चयो वञी करे स्पेशली मुंहिंजी वॾी मीटिंग थी हुई उन में कुझु अहिड़ियूं मिसअंडरस्टैंडिंग थियूं त स्टूडेंट पंहिंजे टीचर सां एॾो फ्री पियो थिए जो हुनखे मैसेजिस पिया वञनि ॻाल्हियूं पियूं थियनि ऐं इवन हिक ॿिए सां मतिलबु नाराज़गी पई हले मूंखे टीचर सां ॻाल्हाइणो ई न आहे हीअं मट अरे मां सोचां पई त हीअ छा थी वियो अच्छा पोइ जॾहिं मां ॻाल्हि जी जड़ ते पुॻियसि पोइ मां ख़बर अथव छा थियो मां हक़ीक़त में ॾोही टीचर खे कयो तव्हां एतिरो फ्री हैंड ॾियो ई न तव्हां फ्री हैंड न ॾियो टीचर जे दायरे में रही करे प्यार कयो इज़त ॾियो तव्हां ॿुधायो त आउं टीचर आहियां मुंहिंजो उस्ताद आहियां उस्ताद जो हिकिड़ो पंहिंजो जेको आहे मक़ाम आहे मर्तबो आहे तव्हां खां सिखी अॻियां वेंदा हीअ तव्हांखे छा सेखारींदा त उहा ॻाल्हि मूं ॾाढी त उन खां पोइ काफ़ी टीचर्स उन शइ ते स्टैंड खयो जो भले प्राइवेट स्कूल हुजनि भले किथे पढ़ायो केॾो फ्रेंडली रहो तव्हां पंहिंजे माहौल खे केॾो तव्हां फ्रेंडली करणु चाहियो था लेकिन पंहिंजो क्राइटेरिया न विसरो न विसरो तव्हांजो छा आहे उस्ताद छा आहे अदा मुंहिंजा हाज़िर अस्सलाम वालेकुम कॉलर सां गॾु जी वालेकुम अस्सलाम जी कहिड़े सां गॾु दादी हेलो बारिशीला जी जी अदी यास्मीन कहिड़ा हाल आहिनि ठीकु आहियो तबियत सही आहे तव्हां ॿुधायो मां अलहमदिल्ला ठीकु ठाक दुआ आहे तव्हांजी भेण तव्हां ॿुधायो कहिड़े शहर खां मुंहिंजे ख्याल में लाड़काणे खां कॉल कई आहे तव्हां मुंहिंजो यासीन नालो न आहे मुंहिंजो यासीन नालो आहे यासीन बिल्कुलु यासीन कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियो तबियत सही आहे तव्हांजी हा तव्हां ॿुधायो ठीकु आहियो अल्लाह जा एहसान सभु ख़ैरियत छा चवंदो भेण असां तव्हांजा वॾा फैन आहियूं महिरबानी लख थोरा आहे तव्हांजी मोहबत आहे हा मुंहिंजी अम्मी तव्हांजी वॾी वॾी फैन आहे हल अम्मी जिते हूंदी आहे न उते पोइ मुंहिंजो ॻाल्हाइण बंदि थी वेंदो आहे अम्मी माना फैन अची वई न माना घर जी वॾी रिस्पॉन्सिबिलिटी जेका मुंहिंजे इदारे में महिरबानी लख मोहबत न अम्मा आहे किथे यको गेप पियो न मुंहिंजी अम्मी तव्हांखे यको संभाले पई अच्छा अच्छा अब तव्हांजी अम्मी आहे किथे हिन वक़्तु तव्हां सां गॾु वेठल आहे प्रोग्राम ॾिसनि थियूं हा प्रोग्राम ॾिसंदी आहे अच्छा अच्छा बिल्कुलु मुंहिंजा सलाम ॾिजो न अलाह साईं हुनखे ख़ुशि रखे अलाह साईं सिहतियाबी ॾिए उन्हनि खे आमीन मुंहिंजी दुआ आहे तव्हां सां गॾु हमेशह ऐं लख थोरा दी तव्हांजा ऐं तव्हांजी अमर जा हमेशह पंहिंजे दुआनि में यादि रखिजो जी तव्हां ॻाल्हि पई कई हा मूं तव्हां सां ॻाल्हि पई कई त हिकिड़ो टीचर जेको पंहिंजो क्राइटेरिया त उस्ताद जी अलाह साईं वॾो मक़ाम वॾी आला जेको इज़त ॾिनी आहे उस्ताद आहे पर अॼुकल्ह दौर में मां ॾाढियूं शयूं ॾिसां थी त मूंखे थोरो थींदो आहे पंहिंजो ज़ाती न पुट अॼुकल्ह दौर में न ॾिसो शयूं हाणे इहे छो जो तव्हां असां मिली करे नथा पता सघूं माहौल अहिड़ो थी वियो आहे त बाबा फ्रेंकली माहौल जो ॿारनि खे लेकिन सभु चयो ओके जो मक़सदु आहे उहा हिकिड़ी जेका तव्हांजी ॻाल्हि आहे त उहा हिकिड़ी तव्हां क्राइटेरिया पंहिंजी रखो उहो न रखंदो त जेकॾहिं ॿार खे तव्हां मां प्यार बि हुजे त भउ बि त हुजे सही ॻाल्हि है कोई शक न भउ त 0% आहे न डप जो त जेको आहे न जिते तव्हां फ्रेंड थी आहे जिते तव्हां आज़ादी ॾेई छॾी उतां खां ख़तम थी वई ॻाल्हि त तव्हांजो छाजो ख़ौफ़ कहिड़ो डप कहिड़ी ॻाल्हि पोइ तव्हां पंहिंजे दड़के खां महरूम थी विया पोइ तव्हां दड़ कोन हुन खां वधीक तव्हांखे मिलंदो लॻंदो की उस्तादनि ते बि लाज़िम आहे इन में को शक हो डिस्टेंस रखनि को फ़ासिलो रखनि हिकिड़ो तवाज़ुन रखनि शागिर्द हैसियत यादि ॾियनि त शागिर्द आहे मां उस्ताद आहियां अखलाकी क़दर छा आहिनि उहो उस्तादनि जो कमु आहे बाक़ी ॿियो कमु न आहे बिल्कुलु हक़ीक़त आहे बिल्कुलु हुजणु खपे कोई शक ॻाल्हि तूं शागिर्द घणा कया मुंहिंजा शागिर्द बि आहिनि मिड़ई काफ़ी शागिर्द आहिनि न असीं पूरी लिस्ट था पुछूं असां ब्रेक जो वक़्तु थिया ब्रेक खां पोइ वरी असां मिलूं था तव्हां सां सुबुह जी सराहण में एक दफ़ो ॿीहर भलीकार सभिनी खे सुबुह जी सुरहाण में तमामु मुअज़्ज़िज़ ऐं तमामु बहितरीन महिमान जेके मुंहिंजे दिलि जे ॾाढो वेझो आहिनि मूंसां गॾु आहिनि ऐं अॼु काफ़ी सालनि खां पोइ त मुंहिंजी ख़्वाहिश पूरी थी आहे त मां इरफान भाउ सां गॾु वेठी आहियां उन्हनि खां इंटरव्यू थी वठां हीअ इंटरव्यू असांजी कचहरी आहे माण्हू चवंदा आहिनि वाह जा हिक ॿिए खे लॻाइनि कचहरी ऐं हक़ीक़त में वाह आहे त कचहरी न असांजी हक़ीक़त में जे असां वटि हीअ त 2 कलाक हुया मतिलबु जेको अची हाणे असीं आख़िरी पोर्शन में पंहिंजे पहुता आहियूं
बिल्कुलु न उहोई त ॻाल्हि आहे असां वटि के 4-5 कलाक बि हुजनि त मे बि असांखे घटि लॻे छो जो असांखे रिकॉर्डिंग में निश्चित अंदाज़ो थींदो आहे असांजो कमु घटि कचेरी घणी हूंदी आहे ऐं उहा कचेरी में बसि अञा बि कुझु रहिजी वियो अञा बि का ॻाल्हि कोन थी त डिस्कस काफ़ी सारी शयूं ऐं इंशाल्लाह ताला इन फ्यूचर असांजो पाण में स्टूडियो में ॾाढो ज़िक्र फ़िक्र ने ॻाल्हि थिए थो इरफान भाई जो मुंहिंजो त कुझु सूफ़ियाणा कलाम ऐं कुझु पंहिंजे लाइ पंहिंजी ज़ात लाइ त ख़ैर माण्हू हूअं ई कुझु न करे सघंदो आहे ऐं कंदो जेको आहे सो ॿियनि जे लाइ असां उहो कुझु ॻायूं उहो कुझु ठाहियूं मिली जुली करे जेको तव्हांखे हाणे सफ़ा ईअं अंदरि मां जेका रूह जी ॻाल्हि जेका रूह जी ॻाल्हि आहे जेके असां चवंदा न थोरी थोरी रूह जी ग़िज़ा त थोरी उहा पिणु खपे अवामी कमु त हलंदो रहे थो सभु अहिड़े हिसाब सां अदा ग़ुलाम क़ादिर गायर असां वटि आहे असां उन्हनि खे बि रिक्वेस्ट कई आहे त तव्हां हाणे जेका शेरो शाइरी कयो कुझु अहिड़ा कलाम जेके असां वटि माना तव्हां पंहिंजे नालनि सां तव्हां जो अदा वहीद जो कलाम अचे अदा सागर शाह जो कलाम अचे अदा ज़ुल्फ़कार जो कलाम बल्कि अदा मौलाई खां बि हिकिड़ो कलाम लिखियो पंहिंजी शाइरी सां पाण पाण ॻाइणो थी वियो सिंगर थी वियो ॾाढो सुठो हलासीं त ॻाया थी ॾे हमेशह ख़ुशि हुजे पर तमामु अदा मौलाई जी शाइरी कमाल जी मन जेका ॻाल्हि ममता सुठो लिखियो सुठो तमामु बहितरीन लिखे थो लेकिन माना हाणे अवामी ॻाल्हि हाणे लिखे कोन तूं लिखराए थो वरी त चवंदो वरी त ही असली त हीअं त कजां हाणे हीअं त कजां बसि उहो इहो त हू थी न अवामी कमु आहे जेको कम जे हिसाब सां हले थो प्रोफेशनल कमु आहे पर हिकु पर्सनल कमु कबो आहे ॻाल्हि कई इरफान तव्हां ॻाल्हि पिया कयो ककरन मींहं जी त मूंखे बि थोरो अची वियो अहसासु ज़रूरु ककरन मींहं खे जल्दी जल्दी ॿुधायो मूंखे ककर में त मींहुं पइजी न ॿाहिरि त पोइ असांजो छा थींदो घर कीअं वेंदासीं गज़ल लिखी गज़ल खे थियो शहर वीराना तोखां सिवा वाह वाह तोखां सिवा हर घिटी सुनसाना तोखां सिवा वाह वाह नेण मुंहिंजा सावणी जा के ककर नेण मुंहिंजा सावणी जा के ककर मींहं जो इम्कान आहे तोखां सिवा वाह 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 ग़ुलाम क़ादिर कहिड़ी अजीब तशबीह आहे महबूब जे चवंदा त मींहुं वसंदो आहे न पर हेॾा चओ तोखां सिवा त यादगिरी नेण मुंहिंजा सावणी जा के ककर मींहं जो इम्कान आहे तोखां सिवा दिलि जी ही ओताक ख़ाली कोन आहे दिल जी ही ओताक खाली कोना दुख ही दुख मेहमान आहे तोखां सिवा वाह वाह दुख ही दुख मेहमान आहे तोखां सिवा तूं छा ॼाणे प्यार में घायल मुंहिंजो थी रहियो नुक़सान आहे तोखां सिवा अच्छा हिन चयो त मींहं जो इम्कान आहे हिन ईअं न चयो त मींहुं पए थो महबूबा चई मींहुं पए नेण मुंहिंजा सावणी जा के ककर मींहं जो इम्कान आहे तोखां सिवा न इम्कान आहे बाबा अञा इम्कान आहे इहो समो इरफान आहे तोखां इहो ही जेको अचे न महकमा मौसमियात जो कमु कंदी आहे उहो अचानक फिरी बि सघे थो महिमान आहे पर हिन प्रोग्राम में ख़ासि महिमान आहे तोखां सिवा तव्हां पंहिंजो जेको छा चवंदा हुनखे लाइनुनि जो जेको हूंदो आहे सेम टू सेम लाइनूं ईंदियूं काफ़ियो पूरो इरफान थियो महिमान आहे काफ़ियो पूरो कयो इरफान थियो महिमान आहे तोखां सिवा हिकिड़ी मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो अॼु तूं वाइदो कर अवाम जे साम्हूं हा हिक खां ॿ गज़ल ॿ गीत असांखे अहिड़ा लिखी ॾे जेके अदी शैला जे आवाज़ में रिकॉर्ड कयूं ऐं जेके की तारीख़ी लिख थियनि हिकिड़ो सूफ़ी रंग ॾींदोमांसि हिकिड़ो गज़ल ॾींदोमांसि बहितरीन ॾींदोमांसि ठीकु आहे कलाम ॾींदोमांसि अच्छा ही मंच मूंखे हूअं बि ईअं लॻे पियो हितां रुॻो सभु वाइदा वठी वञनि था अदा वाइदा अची हीअ हूअं न मञंदी आहे मां हींअर तो वाइदो वठां त मूंखे ट्वीट कंदी मूंसां वरी वठी वियो वाइदो वठी वियो ट्वीट कोन थियो तू न छॾींदो तव्हां मूंखे जेको अॻिते कलाम तो आयो नो डाउट न तव्हां पाण ईंदा अदा इरफान कंपोज़िशन खां बग़ैर केरु गाईंदो हाणे आउं बि थी चवां तोखां सिवा तो ई थोड़ी न बहरहाल तव्हां सां कचहरी आहे रिकॉर्डिंग कोन थींदी तोखां सिवा मूंखां सिवा कोन थींदी बिल्कुलु हक़ीक़त आहे तव्हांजो कलाम अदा इरफान ज़रूरु तव्हां हिकु थल हिकु मिसरो हा ज़रूरु वरी पोइ मोकलायूं बि अवाम ऐं आऊं तव्हांखां अलविदाई वठी थी छॾियां एंड आहे ऐं लख थोरा तव्हांजा सभिनी दोस्तनि खे ख़ुशि रखे तव्हांजा बि थोरा पंजतन पाक जे सदके मालिक तव्हांखे आबाद रखे हमेशह ख़ुशि हुजो ॾाढी हद खां वधीक ख़ुशी थी मुंहिंजा पंहिंजा महिमान मुंहिंजा फैमिली मेंबर मुंहिंजे रूह जा राज़दार आहिनि तो हमेशह मूंसां गॾु हूंदा आहिनि अल्लाह हमेशह आबाद रखे थैंक यू सो मच लाजू भाई जी शार्प लगा दें आप मैं आपसे अलविदा ले रही हूँ जिते हो जो खुश हो जो आबाद हो अल्लाह ने मेहरबान अदा इरफान जी आवाज़ में बेहतरीन आस्था ही अंतरो बिस्मिल्लाह जी डाढा तू चांदर में नी हाथम हो जड़ियों रातियों वथम हो तेरा नी हाथम हो परदेसी अखे को करे न्यापो
ओहिते तंग विछोड़ तमाम कयो हो वची हाल ॾिसे सागर शाह जो ओ सूरन चाहे अंजाम कयो। हो गया सर, आने में लाइव होता है ये बात। मुझी मोहब्बत ते तू मयारू न दे, मुझी मोहब्बत ते तू मयारू न दे, वनी लोग खां पुछ तहू छा थो चवे, मुझी मोहब्बत ते तू मयारू न देवो, मुझी मोहब्बत ते तू मयारू न दे, वनी लोग खां पुछ तहू छा थो चवे है, मुझी मोहब्बत ते। ॾाढा तुंहिंजा वंदर में नीहा थमो, जहिड़ियूं रातियूं वथमो तेरा ॾींहं थमो। सिकई संगत जो यार सगो, ओ कॾहिं तूं तो छिकी कॾहिं मां तो छिकियां, होई हाल कच्छ पजिया रात चंद्र, ओ कॾहिं तूं थो लिकी कॾहिं मां थो लिकां, कम दर्द जुदाई जो जंहिंखे ओ कॾहिं तूं तो सही कॾहिं मां तो सहां, ओ इहा मोहब्बत जी ॻाल्हि चंद्र, ओ कॾहिं तूं थो करी कॾहिं मां थो कयां। ॾाढा तुंहिंजा अंदर नीहां थमो, जहिड़ियूं रातियूं वथमो तेरा ॾींहं थमो, पालिया मोहब्बत जा दिल में शींहं वथमो, पालिया मोहब्बत जा दिल में शींहं थमो, गज गोड़ करे जेको पियो तो गजे है, मुझी मोहब्बत ते तू मयारू न देवो, मुझी मोहब्बत ते तू मयारू न दे, वनी लोग खां पुछ तहू छा पियो चवे, मुझी मोहब्बत ते। हो मुझा राणा, हो मुझा ढोलिया, हो मुझा सोहना, हो मुझा सोना, हो मुझा राणा, हो मुझा सोहना, हो मुझा सोहना, हो मुझा सोहना।